जलवाए फरोद आए इंशाअल्लाह अज़ीज़ सिंध जो ईमान फरोद किताब दींदो सिंध जे किताब को पहिरियों अल्लाह तबारक व तआला जी तौहीद जो नारो बुलंद थियणु खपे। नारे तकबीर, नारे तकबीर। शान कुरान, शान मुस्तफ़ा, मकाम मुस्तफ़ा, अज़मत मुस्तफ़ा, शान सहाबा, शान अहल बैत, उलमाए हक, उलमाए देवबंद, जमियत उलमाए इस्लाम, हज़रत मौलाना सईद मुफ्ती मुमताज साहब हालेजवी। नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िय बैनकुमुल अदावत वल फिल खम्रि वल मैसिर व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलाति फ़हल अंतुम मुंतहून। वअतीउल्लाह वअतीउर रसूल वहज़रू फ़इन तवल्लैतुम फ़अलमू अन्नमा अला रसूलिनल बलागुल मुबीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल क़ल्बु क़रीशतुन फ़ी फ़ुलातिन युक़ल्लिबुहुर रियाहु। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा अज़नबल अब्दु कानत लहू नुक़्ततन सौदा अला क़ल्बिही इन ताब वस्तग़फ़र सुक़िलहु क़ल्बुहु व इल्ला कल-क़ऊज़ि। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसलुल्लज़ी यज़कुरु व मसलुल्लज़ी ला यज़कुरु कमसलिल हय्यि वल मय्यित। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल दे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुसलमान भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी कायनात मां सब खां वधीक शरफ़ ऐं मक़ाम इंसान खे अता फ़रमायो ऐं इहो इंसान कंहिं ख़ासि मक़सद जे लाइ पैदा थियो आहे। इन इंसान जी दुनिया में अचण जो मक़सद अल्लाह सां ताल्लुक़, ईमान ऐं कलमे जी ज़िंदगी, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उसवे हसन ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु आहे।
दुनिया के अंदर तव्हां असां नज़र कंदासूं त दुनिया जा इंसान का शइ ठाहींदा आहिनि त उनजो बि को मक़सदु हूंदो आहे। मसलन तव्हांजे इलाइक़े में शुगर मिल आहे, सभ खां पहिरियां इंसान उनजे लाइ ज़मीन खे मुंतख़िब कंदो आहे, उन खां पोइ उते बिल्डिंग ठहंदी आहे, उन खां पोइ उते मशीनरी लॻंदी आहे, उन खां पोइ उते मुलाज़िम मज़दूर रखिबा आहिनि। उन्हनि मज़दूरनि जूं सहूलतूं उहा फैक्ट्री उहा मिल अदा कंदी आहे। उनजी पढ़ाईअ जो निज़ाम, पोशाक जो निज़ाम, इलाज मुआलिजे जूं सहूलतूं, इहे सभु शयूं थींदियूं आहिनि। लेकिन मक़सदु उन शुगर मिल जो हो त माण्हुनि खे खंडु मिले, मिठाई मिले। हाणे हिकिड़ी शुगर मिल त लॻी, उन में ज़मीन बि उहा मुंतख़िब थी, उते उहा बिल्डिंग बि ठही, उन में मशीनरी बि लॻी, उन में मज़दूर बि आहिनि, मुलाज़िम बि आहिनि, सभु शयूं थियूं। लेकिन उन शुगर मिल मां खंडु नथी मिले। उहा शुगर मिल जंहिं मक़सद खां हई वई, उहो मक़सदु नथो मिले त सभु शयूं बेकार आहिनि। ईअं ई इंसान अल्लाह साईं इंसान खे पंहिंजी इबादत ऐं बंदगी खां ख़लक़ियो। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। इंसान जे पैदा करण जो मक़सदु अल्लाह जी इबादत आहे। हाणे इंसान खे लटो बि मिलियो, इंसान खे घरड़ो बि मिलियो, इंसान खे औलाद बि मिली, इंसान खे रिश्तो बि मिलियो, इंसान खे बिरादरी बि मिली, इंसान खे सहूलतूं पाणीअ जूं, सिज सितारनि, रब जूं किरोड़ा नेमतूं सभु शयूं मिलियूं। लेकिन इन इंसान दुनिया जे अंदरि पंहिंजो मक़सदु हयात दुनिया जी शयुनि खे सम्झे। जंहिं मुआशिरे में तव्हां असां हलूं था, जंहिं ज़िंदगी में तव्हां असां इंसान हलूं था, इन इंसान पंहिंजे मक़सदु ज़िंदगीअ जो सम्झो आहे त शायदि 5 रुपया हासिलु करणा। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त शायदि मुलाज़िमत नौकिरी करणा। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त शायदि बसि मेहूं हुजनि, 4 ढोर ढगा हुजनि। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त मूंखे बनी ॿारो हुजे। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त मां रिश्तो कयां, मूंखे औलाद, मूंखे बचड़ा हुजनि, ओताक बेटक हुजे। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त मां दुनिया में सियासत कयां, इज़त शोहरत हुजे। इहा इंसान जी नादानी ऐं बेवकूफ़ी आहे। जीअं हिकिड़ी शुगर मिल आहे, मक़सदु उन मां हो त इंसाननि खे उहा शुगर मिल खंडु ॾे, चीनी ॾे, मिठाई ॾे, गुड़ ॾे। लेकिन बिल्डिंग बि ठही, मशीनरी बि लॻी, मुलाज़िम बि आया, अस्पताल बि थी, इलाज बि थियो, सभु शयूं थियूं, लेकिन उन मां खंडु तयारु नथी थिए, त मक़सदु हासिलु न थियो इंसान। ईअं ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो, मक़सदु हो अल्लाह जी बंदगी, अल्लाह सां तालुक़। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जंहिं दौर में आया, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़सदु हयात ॿुधायो त इंसानो तव्हांजे दुनिया जो अचण जो मक़सदु इहो आहे, इन्नमा ख़ुलिक़त दुनिया लकुम व इन्नमा ख़ुलिक़तुम लिल आख़िरह। अल्लाह साईं दुनिया खे अव्हां जे लाइ पैदा कयो आहे, लेकिन अव्हां ख़ुदि दुनिया कान आहियो। तव्हां दुनिया जे खां पैदा न आहियो। हिकिड़ो इंसान मेह थो रखे, मेह जो शौक़ीन आहे। इहो इंसान इन मेह खां, बकरीअ खां पैदा न थियो आहे, बल्कि बकरी मेह इंसान खां आहे। तव्हां असां दीन जलसे में आया आहियूं, जिस्म ते नटो कपिड़ो पाए आया आहियूं। तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु इहो त कोन हो त इंसान इन सुठो कपिड़ो पाए। इहो कपिड़ो त इंसान जी ज़रूरत आहे। इन सां इंसान सुहिणो बि लॻंदो, उनजो ऐब बि ढकिजी पवंदो, ओघड़ बि इनजी जेको आहे महफ़ूज़ हूंदी। लेकिन तुंहिंजी मुंहिंजी तख़लीक़ इंसान जे पैदाइश जो मक़सदु कपिड़ो त कोन्हे। इंसान जी पैदाइश जो मक़सदु नौकिरी, दुनिया सां उल्फ़त ऐं मुहबत न आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून।
इंसान जे पैदा करण जो मक़सदु आहे अल्लाह सां मुहबत। इते इबादत खां मुराद रब जी मुहबत आहे। हिकिड़ो इंसान बज़ाहिर नमाज़ त पढ़े थो, बज़ाहिर क़ुर शरीफ़ त पढ़े थो, बज़ाहिर ज़िक्र त करे थो, बज़ाहिर दीन ते त हले थो, लेकिन दिलि में अल्लाह सां मुहबत नथसि, दिलि में रसूलुल्लाह सां मुहबत न आहे, त अञा ईमान कामिल न थियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन अहब्ब लिल्लाह, जेको कंहिं इंसान सां मुहबत रखे ख़ुदा कारण, व अबग़द लिल्लाह, कंहिंखां नफ़रत करे थो अल्लाह ख़ातिर, व अता लिल्लाह, कंहिंखे ॾे थो रब जी रज़ा ख़ातिर, व मनअ लिल्लाह, कंहिंखे नथो ॾे अल्लाह सां नाराज़ थींदो, फरमायो फ़क़द इस्तकमल ईमान, हाणे इंसान जो ईमान कामिल थियो। त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईमान कामिल जी अलामत ऐं निशानी इहा शइ बयानु कई आहे त इंसान जी दिलि में अल्लाह सां मुहबत हुजे। पोइ दीन में मुहबत जा दर्जात आहिनि। सभ खां पहिरियों मोमिन मुस्लमान खे मुहबत अल्लाह सां रखणी आहे, पोइ मुहबत क़ुर शरीफ़ सां रखणी आहे, अल्लाह जो कलाम आहे, पोइ मुहबत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रखणी आहे। जे रब जे सुञाण जी मारिफत जा सबब पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, पोइ मुहबत जो दर्जो सहाबा इकराम आहिनि, अहल बैत आहिनि, पोइ मुहबत जो दर्जो आलिम ऐं दीनदार आहिनि। इन्हनि उलमा ऐं दीनदारनि सां मुहबत बि ज़रूरी आहे, इन्हनि सां रब्तो ऐं ताल्लुक़ उथणु वेहणु ज़रूरी आहे। जंहिं इंसान जो रब्तो ऐं ताल्लुक़ न आहे उन ते दीन जो असरु न थींदो। पाण खे मुस्लमान त सॾाईंदो, कलमे को इंसान त सॾाईंदो, मुस्लमाननि जी जमात में त हूंदो, लेकिन उन ते दीन जो सही रंग न चढ़ंदो। दीन जो सही रंग इन ते तॾहिं थींदो जॾहिं हुनखे दीनदारनि सां रब्त हुजे। तव्हां इंसान पंहिंजे घरनि दुनिया जे कमनि खे छॾे क़ुर पाक जे जलसे में आया हो, दीन जी कचहरी में वेठा हो, आलिम सगोरा क़ुर शरीफ़ वाज़ो नसीहत अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं था करनि, तव्हां असांजो ईमान उन में पुख़्ता थिए थो, मज़बूत थिए थो, ईमान खे ताज़गी अचे थी, ऐं इहा इंसान जी ज़रूरत आहे। हज़रत हंज़ला रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, चए अल्लाह जा रसूल, जॾहिं तव्हांजी ख़िदमत में हूंदा हूं त असांखे ईअं महसूसु थींदो आहे ॼण आख़िरत अखियुनि जे अॻियां आहे, मौत क़बर ॼण अखियां आहे, अॻियां आहे, एतिरो मौत जो डपु थींदो आहे, आख़िरत जो डपु थींदो आहे। तव्हांजी कचहरी मजलिस खां हलंदा हूं, दुनिया जे धंधे कारोबार ज़मीन पोखनि में वेंदा हूं, औलाद बचड़नि सां वेहंदा हूं, त उहा कैफ़ियत ख़तम थी वेंदी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हंज़ला, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ख़िदमत में सोहबत में 24 कलाक वेठा हुजो ॾींहं ऐं राति, त तव्हांजे मथां रब जी एतिरी रहमत पवंदी जो अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता अव्हां सां अची हथ मिलाईंदा। क़ुर शरीफ़, अल्लाह जे रसूल जी सोहबत ऐं रब जो ज़िक्र ऐं निमाज़, नेकनि सालिहिन जूं महफ़िलूं मजलिसूं, इंसान जो ईमान ताज़ो थींदो आहे, ऐं इहे शयूं इंसान खां ज़रूरी आहिनि। मुस्लमानो, तव्हां असांखे दुनिया जे अंदरि ईमान ऐं कलमे जो मक़सदु हासिलु तॾहिं थींदो जॾहिं इंसान ला इलाहा इल्लल्लाह जे दामन में ईंदो। जेको कलमो शरीफ़ तव्हां असां इंसान पिया पढ़ूं, जंहिं कलमे पाक सां ताल्लुक़ रखणु ज़रूरी आहे, इन कलमे जो मक़सदु ऐं बुनियाद ॿ शयूं आहिनि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजो महबूद अल्लाह खे मञो, बंदगी अल्लाह जी कयो, नफ़े नुक़सान जो मालिक रब खे सम्झो, हयाती मौत जो मालिक रब खे सम्झो, पंहिंजूं ज़रूरतूं हाजतूं रब खां घुरो। हाणे जॾहिं तव्हांखे रब सां ताल्लुक़ रखिणो आहे, अल्लाह सां निस्बत रखणी आहे, रब जी इबादत बंदगी करणी आहे, त इबादत कीअं कयो, रब जी फर्मा बरदारी कीअं कयो, अल्लाह जी इताअत कीअं कयो। हाणे हुन जे लाइ कलमे पाक जो ॿियो जुमिलो अची वियो, मुहम्मद रसूलुल्लाह। ईअं रब जी इताअत ऐं फर्मा बरदारी, रब जा प्यारा बाना थी रहो जीअं मुहम्मद मुस्तफ़ा ज़िंदगी गुज़ारी आहे। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन,
तव्हां जे लाइ सुहिणो नमूनो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक आहे। त मुस्लमानो, अल्लाह सां ताल्लुक़ या जेको तव्हां असां ईमान आंदो आहे, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, इहो कलमो इंसान जे जिस्म वजूद जे अंदरि अखि में नाहे, हथ पेर में उन जी जॻह नाहे। इन कलमे जी जॻह ज़ुबान, अखियूं ऐं कन नाहिनि। इन कलमे जी जॻह घर इंसान जे वजूद ऐं जिस्म जे अंदरि अल्लाह से दिलि खे बणायो आहे। दिलि में इहो ईमान कलमो रहंदो आहे। दिलि में अल्लाह सां मुहबत, दिलि में क़ुरान सां मुहबत, दिलि में रसूल सां मुहबत, दिलि में सहाबा सां मुहबत, दिलि में उलमा सां मुहबत। इहा ईमान जे कामिल हुजण जी अलामत आहे। अल्लाह वारनि जी सोहबत बि ज़रूरी आहे। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह बादशाह हो, वरी उनजी हुकूमत आहे। अफ़गानिस्तान जे गज़नवी शहर में उनजी मदार आहे। ॾाढो नेक साले बादशाह हो। अक्सर इन जूं जंगियूं जेके लॻियूं आहिनि सिखनि सां, ग़ैर मुस्लिमनि सां, पोइ हुयो त बादशाह हो, दुनिया जी इज़त हुई। लेकिन इन सुल्तान महमूद गज़नवी बादशाही जे दौरान में हिकिड़े अल्लाह वारे नेक साले बाने हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह सां ताल्लुक़ ऐं निस्बत हो। हुयो बादशाह हो, लेकिन अल्लाह जे वली नेक साले बाने हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह सां ताल्लुक़ हो। उनजो मुरीद हो, उनजो फ़क़ीर हो। हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह उहो अल्लाह जो प्यारो बानो हो जो सुल्तान महमूद रहमतुल्लाह अलैह खे विर्द वज़ाइफ़ ॾिसणे। जॾहिं मैदान जिहाद में वेंदो कर त हीउ रब जो ज़िक्र कंदो कर। पोइ सुल्तान महमूद गज़नवी हिकु दफ़ो अर्ज़ु कयो त साईं, कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे हिकिड़ी जंग ॾुखी हूंदी आहे, पोइ जंग उहा असांखे ग़लबो हासिलु न थींदो आहे। पोइ उन वक़्त में असांखे अहिड़ो अमल ॾस ॾियो जो इस्लाम खे फ़तह थिए। त संदन मुर्शिदन हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुरीद उन बादशाह सुल्तान महमूद गज़नवी खे फरमायो त पुट, मां पंहिंजो तोखे चोलो ऐं कमीस ॾियां थो। मुंहिंजो चोलो, मुंहिंजो कमीस तोखे तोसां साण हुजे, तेल में सामान में। फरमायूं त जेॾी महिल ॾिसे हाणे मैदान जिहाद में इस्लाम खे फ़तह नथी थिए ऐं कुफर उहो मैदान खे नथो छॾे, पोइ जॾहिं ॾुखियो जंग जो मरहलो अचे, पोइ उन वक़्त में तूं रब जे बारगाह में मुंहिंजो अमल पेश कजांइ। कहिड़ो अमल? मुंहिंजी कमीस जेको चोलो आहे थेले मां उन बैग मां कढी करे ॿाहिरि उन ज़मीन ते रखजांइ। पोइ रखी करे रब खां दुआ घुरजांइ ऐं रब साईं मुंहिंजे मुर्शिद मुरबी हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे नेक साले बाने जेका तुंहिंजी इबादत कई आहे, इन चोले में निमाज़ पढ़ियईं, क़ुरान पढ़ियईं, ज़िक्र कयईं, नेक अमल कयईं, अल्लाह से उन नेक अमल जे वसीले इस्लाम खे फ़तह ॾे। हज़रत अबुल हसन खिरकानी फरमायो त पुट सुल्तान महमूद गज़नवी, मां रब सां अहिड़ो ताल्लुक़ रखियो आहे जो अल्लाह साईं इस्लाम खे फ़तह ॾे। ऐं सुल्तान महमूद गज़नवी बादशाह थो चए, मुंहिंजो अखियुनि जो मुशाहिदो तजुर्बो हो जो मूंसां कहिड़ियूं अहिड़ियूं ॾुखियूं जंगियूं आहियूं, लेकिन उन अल्लाह वारे नेक साले बाने जे ताल्लुक़ ऐं निस्बत जे करे, उन जे नेक अमल जे करे रब साईं इस्लाम खे फ़तह कयो। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़ो पंहिंजे मुर्शिद मुरबी हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह खे अर्ज़ु कयो त साईं, मां बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जी मलफ़ूज़ात पढ़ी आहे। उन बुज़ुर्ग फरमायो, इहो 100 साल पहिरियां थी गुज़रियो आहे, इन खां 100 साल। ऐं बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह हज़रत पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जा बि मुर्शिद आहे। उन अल्लाह जे नेक साले बाने फरमायो आहे त जेको ग़ैर मुस्लिम मुंहिंजो सिर्फ़ु चेहरो ॾिसे, मुंहिंजो मुंहुं ॾिसे, रब उनखे ईमान नसीब कंदो, उनखे कलमो पाक नसीब। इहा आहे अवेसी खिलाफ़त, इनखे अवेसी खिलाफ़त चइबो आहे। कंहिं अल्लाह वारे नेक साले बाने जे चेहरे खे ॾिसण सां उन ग़ैर मुस्लिम खे ईमान ऐं कलमो पाक नसीब थिए। ऐं इहे कई अहिड़ा बुज़ुर्ग थिया आहिनि। हज़रत बायज़ीद बुस्तामी उहो अल्लाह जो नेक साले बानो हो जंहिंजी राति इबादत में गुज़रंदी हुई, ॾींहुं रोज़े सां गुज़रंदो। पोइ जॾहिं फ़ौत थियो, पोइ इंसान जॾहिं फ़ौत थींदो आहे, तव्हां आलिमनि सगोरनि खां ॿुधो आहे
हदीस पाक भी आहे त इंसान खां 3 सुवाल थींदा आहिनि, मन रब का, तुंहिंजो रब केरु आहे? जे ईमान कलमो तौहीद हूंदी चवंदो रबी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह आहे। जे ईमान कलमो न हूंदुसि, गैर मुस्लिम मरे थो, उन खां फ़रिश्तो सुवाल थो करे त मन रब का, तुंहिंजो रब केरु आहे? चए थो ला अदरी, हाय हाय ख़बरदार, मूंखे काई ख़बर कोन्हे, मूंखे काई ख़बर कोन्हे। ॿियो उन खां सुवाल थींदो आहे इंसान खां, मन दीन का, तुंहिंजो दीन छा आहे, तुंहिंजो मज़हब छा आहे? जेकॾहिं क़ुर सां तालुक़ हो, दीन इस्लाम सां तालुक़ हो, चवंदो दीन अल इस्लाम, मुंहिंजो मज़हब इस्लाम आहे। इन दीन इंदल्लाह इस्लाम, जे मज़हब आहे दीन आहे त इस्लाम ई आहे। जेकॾहिं उन में मज़हब दीन इस्लाम सां तालुक़ न हो, जीअं मुख़्तलिफ़ फ़िरक़ा ऐं जमातूं आहिनि, त जवाबु ॾींदो ला अदरी। टियों इंसान खां सुवाल थींदो आहे मन नबी को, तुंहिंजो नबी केरु आहे? पोइ जे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ निस्बत हूंदो, चवंदो रसूलुल्लाह। त हाणे इंसानो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जन फरमाइनि था, कंहिं नेक साले बाने उनखे ख्वाब में ॾिठो, पोइ उहो नेक साले बानो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह उन नेक साले बाने खे फरमायो त जॾहिं मां दुनिया छॾे करे आलम बरज़ख में आयुमि त मुंहिंजी रब जे आॾो पेशी थी। पोइ रब साईं मूंखे फरमायो त बायज़ीद तोसां अदुल कयां या तोसां मां रब फज़ुल कयां? मां चयो साईं अॻे में मूंखे अदुल सम्झा, इंसाफ़, पोइ मूंखे फज़ुल। रब साईं फरमायो त बायज़ीद जे मां अदुल कयां त तूं न बची सघंदे, अदुल इंसाफ़ कयां त तूं बायज़ीद जहिड़ो इंसान जंहिं हमेशह रोज़ा रखिया आहिनि, हमेशह सॼी राति रब जी इबादत कई अथई, ज़िक्र ऐं बंदगी में ज़िंदगी गुज़ारी अथई, न बची सघंदी। फज़ुल इहो आहे त मां रब तोखां इंसाफ़ ई न कयां, तोखां उन शइ जी पुछाई न कयां। रब साईं फरमाइश त बायज़ीद तोखे हिकिड़े फ़क़ीर मुरीद दावत कई, पोइ तोखे उन कुकड़ जी भाॼी खाराई, पोइ मथां तोखे खीर पीआरियईं, पोइ तोखे पेट में दर्द पियो, पोइ तोखे इसाल थी पिया, पोइ जेको बि फ़क़ीर मुरीद तोखां अचे पियो पुछणु, पोइ तूं उन्हनि खे ॻाल्हि पियो करे त मां जेका कुकड़ जी भाॼीअ जे मथां जेको खीर पीतो हुउमि न, उनजे करे मुंहिंजो पेट ख़राबु थियो आहे। हाणे रब साईं ॾोरापो ॾिनोसि, ॾोरापो बि जेको वेझो इंसानु हूंदो आहे उनखे थींदो आहे। रब साईं फरमायोसि त बायज़ीद तुंहिंजो मां रब सां कहिड़ो न क़ाबिल तालुक़ हो, तूं आम इंसान त न हुई, तूं हमेशह रोज़े निमाज़ ज़िक्र सां तुंहिंजी ज़िंदगी हुई, त पोइ तूं इन तकलीफ़ जी निस्बत मां रब ॾे छो न कई? ईअं चवे हा न, रब जे तरफ़ां लिखियलु हो। ईअं छो चई त कुकड़ जी भाॼीअ जे मथां खीर पीतुमि तंहिंजे करे पेट ख़राबु थियो? तूं मख़लूक ॾे निस्बत छो कई? तूं मां ख़ालिक रब ॾे तूं निस्बत करे हा उन तकलीफ़ जी, त रब जी तरफ़ां लिखियलु आहे। रब साईं फरमायोसि त जे इन शइ जी मां तोखां पुछा कयां त तुंहिंजूं सभु इबादतूं नेकियूं रायगान थी वेंदियूं, चट थी वेंदियूं। तोसां फज़ुल इहो आहे त मां रब तोसां न पुछां। तंहिंजे करे मुस्लमान भाइरो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यदखुलु अहदुकुम फिल जन्नत बिअमल, को बि इंसान जन्नत में अमल जे करे न वेंदो। पोइ सहाबा इकराम अर्ज़ कयो फ़क़ालू या रसूल अल्लाह वला अंत, साईं अल्लाह जा रसूल अव्हां बि जन्नत में अमल इबादत बंदगी जे करे न वेंदो? फरमायो वला अन, मां अल्लाह जो रसूल पैगंबर बि अमल जे करे जन्नत में न वेंदुमि, वलाकिन यहफ़ियल इल्ला अन यहफ़ली अल्लाह, मगर रब साईं मुंहिंजे मथां महिरबानी घणी कई। हाणे थोरो सम्झो, पोइ हिते जेको आम इंसान जाहिल माण्हू चवंदा आहिनि त बाबा बसि असां ईमान आंदोसीं, असां में इश्क़ मुस्तफ़ा आहे, रसूल सां मोहबत है, अलाह सां मोहबत है, पोइ निमाज़ क़ुर ज़िक्र इबादत त पोइ इंसान न करे न। जॾहिं इंसान खे जन्नत है अलाह जे फज़ल सां, अदुल इंसाफ़ सां जन्नत न आहे, अमल सां जन्नत न आहे, पोइ त जाहिल माण्हू सही थो चवे न, इंसानो ईअं न आहे। थोरो हुनखे सम्झो, दुनिया में हिकिड़ो इंसान मज़दूर हूंदो आहे, मुलाज़िम हूंदो आहे, हिकिड़ो मालिक आहे, उन वटि महीने वटि उहो मुलाज़िम बीठल आहे, या जेके सिर तगारी जा मज़दूर हूंदा आहिनि, 8 ॾींहं ख़मीस जे ॾियाड़ उनखे ठेकेदार मज़दूरी ॾींदो आहे। आम तरह सां दस्तूर ईअं आहे, मामूल ईअं आहे त उन मज़दूर खे मज़दूरी महीने खां उजरत जॾहिं कंदो, महिनत कंदो, पोइ उनखे मज़दूरी मिलंदी आहे। 8 ॾींहंनि खां पोइ मज़दूरी मिलंदी आहे। पर कॾहिं ईअं बि थींदो आहे जो मज़दूर खे का ज़रूरत हुई, चवे थो मूंखे का शादी आहे, मूंखे घरो ठाहिणो आहे, मुंहिंजूं ज़रूरतूं आहिनि, को बचिड़ो बीमार आहे, तंहिंजे करे साईं मूं ते महिरबानी कयो, मूंखे पेशगी तव्हां मूंखे पंहिंजी उजरत जो। हाणे इहो मज़दूर उन मालिक खां मज़दूरी अॻ में थो वठे,
क़ीमत अॻ में वठे थो, महिनत पोइ थो करे, तंहिंजे करे इंसान उहो मज़दूर आहे जेको पंहिंजे ख़ालिक ऐं रब अहकमुल हाकिमीन खां मज़दूरी अॻ में वठी आयो आहे, अमल पोइ थो करे। इहो इंसान मज़दूरी अॻ में वठी आयो, अमड़ जे पेट में हो रब हिन खे अखि ॾिनी, ज़ुबान ॾिनी, उज़वा ॾिना, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। तंहिंजे करे अलाह साईं नेमतूं इंसान जे वजूद खां पहिरियां ख़लक़ियूं आहिनि। ॿारड़ो माउ जे पेट खां ईंदो आहे, अॻे ज़मीन आहे, धरती आहे, अनो अनाज आहे, रिज़्क़ आहे, पोख आहे, फ़सुल आहे। तंहिंजे करे हीउ मज़दूर उहो आहे जेको पंहिंजे मालिक रब खां मज़दूरी अॻे वठी आयो आहे। हाणे अमल पोइ थो करे, निमाज़ पोइ थो पढ़े, क़ुर पोइ थो पढ़े, ज़िक्र पोइ थो करे, नेक अमल पोइ थो करे। इन जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इंसान खे जन्नत मिलंदी अलाह जे फज़ल ऐं महिरबानी। इहो मक़सदु आहे। क़ुर शरीफ़ अलाह जो मुक़द्दस किताब आहे। इन क़ुर पाक सां ताल्लुक़ रखणो आहे। लेकिन क़ुर शरीफ़ जी तिलावत खां पहिरियां रब साईं फरमायो, इज़ा क़राअतल क़ुरआन फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। जॾहिं तूं क़ुर शरीफ़ पढ़े त अॻ में रब खां शैतान जे शरारतुनि खां रब खे अर्ज़ु कंदो कर, अलाह खे मूंखे शैतान जे पुछड़ा आहिनि, बुरनि ख़्यालनि खां महफ़ूज़ कर। थोरो सम्झिजो, इंसानो शैतान इंसान जे ईमान जो दुश्मन आहे, रब जे ताल्लुक़ जो दुश्मन आहे। अलाह से क़ुर शरीफ़ में फरमायो, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, तव्हांजो ज़ाहिरी दुश्मन आहे। ज़ुय्यिन लहुम शैतान आमालहुम, शैतान गफ़लत जूं शयूं तव्हां असांखे सिंगारे ॾींदो। हाणे थोरो सम्झिजो, इंसान जेको ईमान थो आणे, अलाह सां जेको ताल्लुक़ आहे, मुहबत आहे, उहा दिलि में आहे। जॾहिं दिलि में अलाह सां ताल्लुक़ रखणो आहे त शैतान बि इंसान जे इन दिलि ते अची वेहंदो आहे। शैतान बि इंसान जे दिलि ते अची वेहंदो आहे। उनखे अलाह जे नेक साले बाननि इन अंदाज़ सां बयानु फरमायो आहे। मसलन जीअं हिकिड़ो वॾो रस्तो आहे, वॾो रोड आहे तव्हांजो। हाणे इन रोड ते हिकिड़ो मोमिन बानो, रब जो प्यारो नेक साले बानो बि गुज़र थो करे। लेकिन जॾहिं सफ़र थो करे त उन क़ुर शरीफ़ पढ़ियो, रब जो ज़िक्र थो करे, कलमो पाक थो पढ़े, दुरूद शरीफ़ थो पढ़े, कंहिं नेक इरादे सां आहे, दीन जी तबलीग सां आहे। इन रोड ते उन आलिम दीन नेक साले बाने जो बि गुज़र थियो, मुस्लमान जो बि गुज़र थियो। लेकिन साॻे ई रोड ते हिंदू बि हले थो, साॻे ई रोड ते गैर मुस्लिम बि हले थो, साॻे ई रोड ते जेको इंसान ज़िना, शराब, चोरी, बुराईअ सां वञे थो, उहो बि इन रस्ते सां हले थो। ॿई इंसान साॻे रस्ते ते, उन हीअ वॾे रोड ते उहो नेक साले बानो प्यारो अलाह जो ज़िक्र कंदो, क़ुर शरीफ़ पढ़ंदो, दुरूद शरीफ़ पढ़ंदो, उहो बि रस्ते सां हले थो। लेकिन ज़िना ऐं शराब, बुराई ऐं गुनाहनि जा ख़्याल उहो बि कंदड़ इंसान बि वञे थो। इहो मिसाल ॾिनो आहे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह जन। फरमायो, इंसानो जॾहिं तव्हां ईमान आंदो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, तव्हां कलमो पाक पढ़ियो, हाणे तव्हांजी दिलि आहे सिराते मुस्तक़ीम। तव्हांजी दिलि में अलाह सां मुहबत आहे, क़ुर सां मुहबत है, रसूल सां मुहबत है, आख़िरत सां मुहबत है। लेकिन इन दिलि में बुराई जा ख़्याल बि ईंदा, गुनाहनि जा ख़्याल बि ईंदा, इन में विसवसा बि ईंदा। ऐं विसवसा शैतान थो विझे। दुनिया लहो में शैतान आमालहुम। हज़रत इमाम ग़ज़ाली था फरमाइनि, जीअं हिकिड़ो आईनो हूंदो आहे, आईने जे साम्हूं का शइ रखिजे, पोइ जेकॾहिं साम्हूं ॿिली हूंदी त ॿिली ॾिसण में ईंदी, जे क़ुर पाक हूंदो त क़ुर शरीफ़ ॾिसण में ईंदो, जे साम्हूं ज़मज़म हूंदी त उहा बोतल ॾिसण में ईंदी, जे साम्हूं शराब गंदगी हूंदी त उहा शइ ॾिसण में ईंदी। जेका शइ आईने जे साम्हूं रखिबी उहा ॾिसण में ईंदी। हाणे शैतान इंसान जे दिलि में अहिड़ा ख़्याल विसवसा विझी थो, ऐं इहे विसवसा तरह तरह जा हूंदा आहिनि ख़्यालात। ऐं इहे ख़्यालात सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे बि थिया। चंद सहाबी सगोरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया, अर्ज़ु कयो त साईं असांखे कुझु विसवसा ख़्याल थींदा आहिनि रब जी ज़ात जे बाबति। रब कीअं आहे, आख़िरत कीअं आहे, या जन्नत में त वेंदासूं, लेकिन जन्नत में हमेशह कीअं रहणो हूंदो, उहा ज़िंदगी कीअं हूंदी, अहिड़ा अहिड़ा ख़्याल ईंदा आहिनि। पोइ साईं असांजो ईमान बचियो या ईमान वियो? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे फरमायो, जॾहिं तव्हांखे इहे ख़्याल ईंदा आहिनि, पोइ इन्हनि ख़्यालनि खे तव्हां चङो सम्झंदा हो या बुरो? साहबा बुरो सम्झंदा हो। फरमायो, तिलकल ईमान, इहा ईमान जी अलामत आहे, इहा ईमान जी अलामत आहे। तव्हां असां मुस्लमान मोमिन बानो जॾहिं निमाज़ पढ़ंदो, क़ुर पाक पढ़ंदो, ज़िक्र कंदो, सुन्नत ते हलंदो, शरीयत ते हलंदो, इन जी दिलि में शैतान अहिड़ा विसवसा ख़्याल विझंदो आहे। पोइ
इहो ख़्यालनि जो अचणु मायूब नाहे, इहो ऐब नाहे, लेकिन इन्हनि ख़्यालनि खे बुरो सम्झणु ऐं उन ख़्याल खां बाद इंसानु कलमो पाक पढ़े, इस्तिग़फ़ार करे ऐं पंहिंजे रब खे यादि करे, उनजो उहो ख़्यालु ख़तमु थी वेंदो। ऐं इहा ईमान जी अलामत आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तिलकल ईमान, इहा ईमान जी अलामत। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ उहा मुक़दस शइ आहे जेका इन इंसान खे पंहिंजे ख़ालिक ऐं रब सां जोड़े थी। तंहिंजे करे रब जे ताल्लुक़ में रुकावट विझंदो शैतान। हाणे शैतान खे भॼाइणो आहे, जीअं तव्हां चोर खे भॼाईंदा हो लठ खणी, बैटरी बत्ती खणी, पोइ शैतान लठ बत्तीअ सां न भॼंदो। शैतान जे भॼाइण जो इहो तरीक़ो आहे, इज़ा क़रअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम। जॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़ो, चओ अऊज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम। हाणे मुस्लमानो, तव्हां असां इंसाननि खे क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ रखणो आहे। हाणे क़ुरान पाक खे जेकॾहिं खोलींदासूं त अॻ में बिस्मिल्लाहिर रहमान रहीम आहे, उनजे मथां अऊज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम लिखियलु आहे, लेकिन पढ़ण में त ईंदी, लिखण में न आहे। तव्हां असां निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ में अल्लाह अकबर खां बाद पोइ इंसानु चवंदो सुभानक अल्लाहुम्मा, सना पढ़ंदो। सना खां बाद जॾहिं अॻियों अलहम शरीफ़ पढ़ंदो, उन खां पहिरियां बिस्मिल्लाहिर रहमान रहीम पढ़णी आहे। बिस्मिल्लाह खां पहिरियां पढ़ंदो अऊज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम। उते बि ज़ुबान ते अॻ में ताबुद जो लफ़्ज़ पहिरियां ईंदो। क़ुरान शरीफ़ पढ़णो आहे, अॻ में ताबुद जो लफ़्ज़ पहिरियां ईंदो, लेकिन लिखण में न आहे। उन में हिकमत इहा आहे त क़ुरान शरीफ़ मुक़दस हस्ती आहे। तंहिंजे करे क़ुरान पाक अल्लाह जो कलाम आहे, रब सां ताल्लुक़ जोड़ण वारी शइ आहे। इन में पहिरियों नालो रब जो हुजे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जा नाला हुजनि, रब जो ज़ाती सिफ़ाती नाला हुजनि, ऐं जेकॾहिं अऊज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम लिखण में पहिरियों हुजे हा, पहिरियों लिखियलु हुजे हा क़ुरान पाक ते, त पोइ शैतान जो पहिरियों नालो अचे हा। तंहिंजे करे क़ुरान पाक जहिड़ी मुक़दस हस्तीअ में पहिरियां शैतान जो नालो न अचे। तंहिंजे करे लिखण में अऊज़ु बिल्लाहि न आहे। बाक़ी जॾहिं इंसानु पढ़ंदो, क़ुरान शरीफ़ पढ़े, नमाज़ पढ़े, त उन में अऊज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम पहिरियां पढ़णी आहे, ताकी इंसान जी दिलि तां शैतान जा ख़्यालात ख़तमु थियनि ऐं उन इंसान जे क़ल्ब ऐं दिलि ते अल्लाह जी रहमत जुमी हुजे। तंहिंजे करे इंसानो क़ुरान शरीफ़ वरी शइ आहे। ऐं मुस्लमानो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अफ़ज़ल इबादती उम्मती क़िराअतुल क़ुरान। मुंहिंजे उम्मत जे अमलनि में भले में भलो अमल क़ुरान पाक जी तिलावत आहे। क़ुरान शरीफ़ जो पढ़णु, क़ुरान पाक सां ताल्लुक़, क़ुरान शरीफ़ सां निस्बत, इहा वॾी शइ आहे। हा, हिकिड़ो नेक साल आलिम सबूरो आहे, साईं क़िबला वालिद साहिब जन सां जो ताल्लुक़ आहे, ज़िक्र अज़कार साल आलिम दीन आहे। पोइ चवे पियो त मूं ख़्वाब ॾिठो, ख़्वाब में हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह जन वेठा, हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह हाले जी शरीफ़ वारा। पोइ मां ख़िदमत में अर्ज़ु कयो, मूंखे ज़िक्र ॾियो। पोइ ॿुधायो मौजूदु साईं जन जे लाइ, पुटु तोखे ज़िक्र त उन्हनि ॾिनो आहे, हाणे इन जे करे पोइ साईं वालिद साहिब खे फरमायो त पुटु वञ, अलाह जो मुक़दस वही पाक खणी आहे। पोइ साईं जन उहो खणी आया। पोइ मूंखे हज़रत साईं जन फरमायो, साईं वॾनि, त पुटु हाणे तूं क़ुरान शरीफ़ खोले वे। पोइ बिस्मिल्लाहिर रहमान रहीम खां वठी अलहम्द खां वठी वनास ताईं हज़रत साईं जन क़ुरान शरीफ़ यादि पिया पढ़नि, ऐं मां हर सिट ते आङुर पियो रखां। पूरो क़ुरान शरीफ़ साईं जन जी मां ख़िदमत में ईअं ॿुधो, मालूम थियो त इन अल्लाह वारनि जी ज़िंदगी जो मक़सदु इहो हो त इंसानु अल्लाह जे किताब सां ताल्लुक़ रखे। ऐं मुस्लमानो, थोरो सम्झिजो, हिकिड़ो उहो मुस्लमान आहे जेको रोज़ानो क़ुरान शरीफ़ जो दौर थो करे, भले हिकु सिट पढ़े, हिकिड़ो रुकू पढ़े, हिकिड़ी ऐमी पढ़े, पर पढ़े रोज़ थो। ॿियो उहो मुस्लमान आहे जेको सिर्फ़ु रमज़ान में क़ुरान पाक पढ़ंदो हो, 11 महीना क़ुरान शरीफ़ जे वेझो ई न आहे, या महीने में 10 ॾींहं क़ुरान शरीफ़ पढ़े थो, 20 ॾींहं क़ुरान पाक जे वेझो ई न आहे। हाणे ॿिन्हिनि इंसाननि मां भलो कहिड़ो आहे? भलो उहो इंसानु आहे जेको क़ुरान शरीफ़ थोरो थोरो पढ़े, पर पढ़े रोज़ थो, पढ़े रोज़ थो। इन ते क़ुरान पाक जो असरु वधीक थींदो। सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो अमल इहो हो, को बि ॾींहुं सहाबिन सबूरनि जो क़ुरान शरीफ़ जे दौर खां ख़ाली न थींदो हो। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहब्बुल अमाल इलल्लाह अदवमुहा व इन क़ल। थोरो अमल हुजे हमेशह इहो भलो आहे। तव्हां पाणीअ जे टोटीअ बदिले जे उन हीअ नलके जे हेठां पकी सिर रखी छॾियो, मथां पाणी जी बाल्टी हारियो, उन सिर ते निशान न थींदो। पर जेकॾहिं सिर ते तव्हां उन बदिले जा टेपा टेपा किरनि, उन हीअ मां थोरो थोरो कतरो कतरो किरे, महीने खां बाद ॾिसंदव त सिर खे सुराख़ हूंदो। इंसानो ईअं ई आहे,
इन जे करे हुकुम आहे शरीयत जो त इंसान नमाज हमेशा पढ़े, कुरान पाक हमेशा पढ़े, दौर करे, अल्लाह जो ज़िक्र रब जो नालो हमेशा पढ़े। हमेशगी वारो अमल इंसान जे दिल ते असर कंदो। अल्लाह साईं तव्हां असांखे दीन जी सम्झ अता फरमाए। ख़ासि तरह सां हीउ दीन जलसो जन ॿारनि करायो आहे, इन जो रिश्तेदार हो छा नालो मोहम्मद हुसैन साहब। बाक़ी मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब जन ॿुधायो, संगत ॿुधायो, कारी साहब वारनि त उनजी तमन्ना हुई त जेकर दीनी जलसो थिए, जॾहिं इश्तिहार आयो पोइ चएसि अञा त जलसे में देरि आहे, मां मथां अॻे हलियो वञा। अलाह त उनजी मग़फ़िरत फरमाए। तंहिंजे करे सॼी जमात 3 दफ़ा सूरत इख़लास पढ़ो, दुरूद शरीफ़ पढ़ो त दुआ मग़फ़िरत। बिस्मिल्लाह। या अल्लाह या रहमान या रहीम अल्लाहुम्मा औसिल हाज़िहिल कलाम नव्विर मदख़लहु अहसिन आक़िबतहु बरज़। अल्लाह से तू उन बाने जी ख़बर खे रोशन फरमा। जेके भी मुसलमान ईमान कलमे जी हालत में जन खे सुञाणियो था नथा सुञाणियो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॼु ॾिहाड़े ताईं फ़ौत थियल आहिनि, अल्लाह से उनजे क़ब्रुनि खे रोशन फरमा, दर्जात खे बुलंद फरमा, जन्नत जी मेहमानी जन्नत जो लिबास अता, असांखे दीन जी सम्झ अता फरमा। अल्लाह से कुरान पाक सां ताल्लुक़ अता फरमा। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत जी ताबेदारी नसीब फरमा। उलमाए हक़ उलमाए दीन सां असांजो ताल्लुक़ ऐं रब्तो अता फरमा। बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, मुहताजनि जूं ज़रूरतूं पूरियूं फरमा। दुनिया बि सुहिणी आख़िरत बि सुहिणी फरमा। ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन ख़ैरि मा तालम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा तालम व नस्तग़फ़िरुका लिमा तालम। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम।